दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे इंतिहाई बहितरीन लेखक देवस महरम मुगेरी जी लिखियल कहाणी तुंहिंजे पीउ जो दोस्त ॿुधाईंदुसि। तुंहिंजी ज़िंदगी संवारण चाहियो हुयमि, उदास लहजो तोसां प्यार करणु मूं पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु बणाए छॾियो हुयो। लफ़्ज़नि मां ॻोढ़ा थी टिमिया। मूं तोसां एॾी मोहबत कई ऐं करणु चाही पे जो तूं कंहिं ॿिए प्यार तरफ़ भुल में मुंहुं मोड़े न ॾिसी। शीशनि जे टुकड़नि ते उघाड़े पेरे हलंदे मूं तो लाइ ख़ुशियूं तराशणु चाहियो हुयो ऐं तराशूं पिणु हुयमि। पेर ज़ख़्मी थिया हुया, दिलखेब घाव मिलिया, पर ज़बान मां दाह न निकिती। उन करे त मतां तूं मुंहिंजो उदास चहिरो ॾिसी गमज़दा न थी वञी। मूं हमेशह तोखे ख़ुशि ॾिसणु ऐं रखणु ते चाहियो ऐं उन ॾींहुं तुंहिंजे उन लफ़्ज़नि ते मूंखे प्यारु थी वियो आहे। सच पुछी त मूंखे ईअं महसूसु थियो मां पंहिंजे प्यार जी जंग में ॿीहर हाराए वई आहियां। हिन दुनिया में जंहिं बि मोहबत कई आहे तंहिं सणभो टुकर कॾहिं बि न खाधो आहे। इहो उन करे चवां पई त उन लफ़्ज़नि में मुंहिंजी मोहबत किथां सर फ़हरिस्त आहे। मूं जंहिंसां मोहबत कई हुई तंहिंखे तो कॾहिं बि नाहे ॾिठो। ॾिसी बि कीअं आहे, हू तो लाइ हिकु नाव बणिजी वियो आहे, पर हू मुंहिंजी ज़िंदगी हुई, मुंहिंजो ख्वाबु हो जंहिंखे हासिल करणु मुंहिंजी ख़्वाहिश हुई। मां हिन मंझि हुअसि ऐं हू मुंहिंजे रूह में समायल हो ऐं आहे। हू ग़रीब हो, हिन जहान में हिन जो मूंखां सवाइ को ॿियो न हो। मूं जॾहिं अमां सां इहा ॻाल्हि कई त अमां चयो हू निधणको आहे, न घर अथसि न घाट, ॿियनि जे ठुकर ऐं बुजनि में पलियो आहे। मां हरगिज़ इहो न चाहींदुसि त मुंहिंजी धीउ हिकु अहिड़े वात ॻाढ़े छोरे सां लाओ लहे जंहिं वटि न धन आहे न दौलत। हू तोखे रखंदो त किथे रखंदो? दिलि में अमां, हू मूंखे पंहिंजी दिलि में रहाईंदो। शहर में हिकु दोस्त अथसि जंहिंखे असीं कमरो बि ॾेई छॾियो आहे। मञा थी त हिन वटि कुझु बि न आहे, पर अमां आउं ख़ुशि रहंदसि। अमां मुंहिंजी हिकु बि न ॿुधी, चयईं तुंहिंजो पीउ जिथे चाहींदो उते तुंहिंजो रिश्तो ॾींदो। ऐं हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रखंदो धीउ, मोहबत अंग लाइ अॻड़ी कॾहिं बि न थी आहे ऐं नई वात लाइ डगड़ी थी आहे। अमां जो चयल हर ॻाल्हियूं मूंखे हाणे यादि अची रहियूं आहिनि ऐं सही बि लॻी रहियूं आहिनि। उन वक़्तु मां प्यार में ॿोड़ी थी वई हुयसि जो अमां जी हिकु ॻाल्हि बि मुंहिंजे कननि मां थी दिमाग़ खे न धूंधारियो हो। घरां भॼी मूं हुन सां लाऊं त लधियूं हुयूं, पर ज़िंदगी मां सुकून छॾाइजी वियो। जॾहिं बि हू मूंखां कुझु पल परे रहंदो हो त मां ख़ौफ़ खां कंबण लॻंदी हुअसि। तॾहिं साह खणण बि न ॾींदी हुई। कुझु ॾींहं मस गुज़रिया त हिन जो दोस्त मूंखे इहा ख़बर अची ॿुधाई त तुंहिंजे मुड़ुस खे शहर में तुंहिंजी बिरादरी वारनि ॾिसी वरितो आहे ऐं खेसि खंभे खणी विया आहिनि। विझ किरी पई हुई मूं मथां, पेरनि हेठां धरती खिसकी वई हुई, के मलबे हेठां दॿिजी वई हुयसि। क़यामत बर्पा थी वई हुई। हुन क़यामत खे कहिड़ी रीति मोह ॾिनो सो आउं ई ॼाणा थी। ऐं हाणे तन्हाई जो सफ़र शुरू थी चुको हो। विछोड़े जी बाहि अंदरि जे उज़वनि खे साड़े रख करे छॾींदी हुई। हर रोज़ दूंहुं दुखंदो हो मन में। उन ॾींहं खां पोइ हू अञा घर नाहे मोटियो। मां त इहो बि नथी ॼाणा त अलाए हू ज़िंदा बि आहे या न। उन मुल्कनि जो हिसाब मां अञा ताईं न करे सघी आहियां, जेके हर रोज़ मुसलसल बरसाति जे करण सां मां अखियुनि मां टिमंदा रहिया हुया। तुंहिंजो मुंहिंजे पेट में थियणु, तुंहिंजे पीउ जे दोस्त जो हौसलो मुंहिंजी ख़ुदकशी वारे ख़्याल ते भारी थी विया। माइटनि ॾांहुं वापसि वञणु मौत ॾांहुं वञण ऐं ख़ुदकशी करण जे बराबरि हो। ज़िंदगी सस्ती थी पई हुई ऐं जीअणु ॾाढो ॾुखियो थी पियो हो। मुंहिंजी ज़िंदगी हिन खोलीनुमा कमरे में क़ैद थी वई हुई। तोखे जनमु ॾियण खां पोइ मुंहिंजे घणे इसरार ते तुंहिंजे पीउ जे दोस्त मूंखे पाड़े जे कुझु घरनि में थांव धोअणु, पोची हणणु ऐं कपिड़ा धोअण जी नौकरी वठी ॾिनी हुई। एतिरो अहसान को बिना मफ़ाद जे पंहिंजो बि नथो करे जेतिरो हिन ग़ैर थी करे मूं मथां कयो हो। तुंहिंजे पीउ जो दोस्त मुंहिंजी दर्द कहाणी जो उहो ॾीओ आहे जेको मूं लाइ सदाईं बिना तेल जे ॿरियो आहे। मां अॼु हीउ सभु कुझु तोखे उन करे पई ॿुधायां त हीउ सभु कुझु मोहबत कारण ई थियो आहे। हिकु अहिड़ी मोहबत तूं बि करे वेठो आहीं। मोहबत जिथे बि थी आहे उते ज़िंदगियूं ज़ख़्मी थियूं आहिनि। मोहबत जा रस्ता हर कंहिंजा अलॻि अलॻि ज़रूरु थींदा आहिनि, पर हुननि जी मंज़िल अक्सर ख़राब हूंदी आहे। तोखे यादि हूंदो
तो जॾहिं चयो हो त अमा अमा मां हिन खां बिना मरी वेंदसि, तुंहिंजे हुन जुमिले मुंहिंजी कहिड़ी हालत कई सा त तूं बि न ॼाणंदो हूंदे। पर थोरो सोच, हिकु त मूं पंहिंजे माइटनि खे बि छॾियो, पंहिंजी मोहबत बि विञाइमि, दरबदर बि थियसि, खोलीनि मां कमरे में अकेली कैदियानी बि बणियसि, ऐं मुंहिंजे वजूद जो हिसो जॾहिं हुन खां बिना मरण जी ॻाल्हि करे उन दर्द जो छा हिसाबु हूंदो। त इहो बि चयो हो न, अमा मुंहिंजे रिश्ते लाइ अव्हां संदसि घर वञो। मूं खिली तोसां हा कई हुई, पर कहिड़े मोह सां वञा हा। मुंहिंजी हैसियत चकले में धंधो कराईंदड़ औरतुनि खां बदतर हुई। मां त मोहबत में बदनाम थींदड़ हिकु अहिड़ी नारी हुयसि जंहिंजी सज़ा समाज जी नज़रुनि में मौत खां सवाइ कुझु बि न आहे। पर तुंहिंजी ज़िंदगी ख़ातिर, तोसां अञा वधीक प्यार करण ख़ातिर, तुंहिंजे मुख ते महकंदड़ मुर्क ख़ातिर, तुंहिंजी झोल में अञा वधीक ख़ुशियूं भरण ख़ातिर मां वयसि तुंहिंजो रिश्तो वठण, पंहिंजी सुञाणप लिकाए, पर मिलियो रिश्ते खां अलावा घणो कुझु। गारियुनि जा तोहफ़ा धिका घरनि मां कढण लाइ बेइज़ती पुण, छो उते मुंहिंजी बदनामी जी सुञाणप कराइण वारा माण्हू बि वेठा हुआ, जिन जे घरनि में मां कमु कंदी हुयसि, जिन खे तुंहिंजे पीउ जो दोस्त मुंहिंजी असल वार्ता ॿुधाए मूंखे नौकिरी वठी ॾिनी हुई। हा, बसि इहो ई कमु तुंहिंजे पीउ जो दोस्त ग़लति कयो हो। उन वक़्तु इहो अहसासु त शिदत सां जाॻियो हो त बदनाम औरत दुनिया जी कंहिं बि कुंड में वञी उघाड़ी ज़रूरु थींदी आहे। सदका तोयल ख़ामोशी। पुट मां ॼाणा थी तूं हिन सां भॼी शादी कंदे, पर छा उनजी सज़ा मूंखे घटि मिली आहे जो तूं अहिड़ी हरकत करण लाइ मांदो थियो आहीं। लाडला अहिड़ी हरकत न कर, माण्हू तुंहिंजे पीउ जी तोखे बि खंबे खणी वेंदा ऐं तुंहिंजी वॾी बि मूं जीअं दरबदर थी वेंदी। छा तूं पंहिंजी वॾी खे मूं जीअं बनाइण चाहीं थो ऐं मूंखे तूं कंहिंजे सहारे छॾे पियो वञी। ॿियनि जा गंद ढेर खणी तोखे पाले पढ़ाए वॾो कयमि। महीनो अची पूरो थियो आहे, तुंहिंजे पीउ जो दोस्त मुंहिंजी साह लहण बि न आयो आहे। लाडला तोखे मुंहिंजी थन जो वास्तो, मूंखे छॾे न वञ। उन राह में रुगो कंडा विछायल आहिनि, तुंहिंजा पेर बि नाज़ुक आहिनि। सुरता केरु पंहिंजी माउ खे छॾे वेंदो आहे छा? लाडला लाडला। कमरे जो दर खुली पियो। वो भरियल अखियुनि सां दर ॾांहुं निहारे थी, जिते पोलो थी वियल संदसि मुड़ुस जो दोस्त हैरत भरियल निगाहनि सां खेसि ॾिसी रहियो हो। अदी कंहिंसां पई ॻाल्हाईं? अदा ॾिसो त मुंहिंजो लाडलो मूंखे छॾे पियो वञे कंहिं छोरी काण। खे सम्झाया पई त भॼी शादी न कर, अहिड़ी हरकत करण सां दर्द खां सवाइ कुझु बि नथो मिले। हू पंहिंजे पुट जी तस्वीर खेसि ॾेखारींदे चए थी, संदसि मुड़ुस जे दोस्त जी अखियुनि में लुड़क अची था वञनि ऐं पंहिंजे मुंहुं भणके थो। संदसि पुट हिन जी काश भॼी शादी न करे हा त हूंद अॼु ही वीचारी चरी न थिए हा। बसि दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे ही कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, हिन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटन खे पिणु दॿाईंदा त जी हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। पाण जल्द मिलंदासीं वरी हिकु ईंदड़ नई कहाणी में। तेसिताईं अलाह वाही।